अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम तारीख़ सां गुफ्तगू ऐं मां तव्हांजो मेज़बान ग़ुलाम नबी मोहराई। नाज़रीन, दुनिया जा ॼाणू मुहक़िक़ ऐं दानिश्वर इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त तारीख़ जो मुतालियो इंसान खे सघ ॾिए थो, हालतुनि सां मुक़ाबिलो करण जी सघ ॾिए थो ऐं उन खां पोइ फ़ैसिलनि वठण में संदसि कुवत खे वधाए थो। हाणे असां अॼु जेको असांजो महिमान आहे उहो तारीख़दान आहे, मुहक़िक़ आहे, पाए जो अदीब आहे, दानिश्वर आहे ऐं मां हुन जे मुतलिक़ हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां त नोबेल प्राइज़ लाइ हुन जूं 2 दफ़ा 3 दफ़ा नॉमिनेशन्स थी चुकियूं आहिनि। सो असांखे इहा फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त असांजो पंहिंजो हिन धरतीअ जो ॼाओ आहे ऐं सिंधी ॼाओ आहे। तंहिंजे करे मां उन ॾांहुं वञण खां पहिरीं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन महिल मूं केतिरा प्रोग्राम कया तारीख़ सां गुफ़्तगू जा, पर जेको साईं सां तारीख़ सां जे सिलसिले में जंहिंजा 12-14 किताब लिखियल आहिनि, मुख़्तलिफ़ मल्टी डायमेंशनल पर्सनैलिटी आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते लिखियो अथनि, पाण दुनिया जी तारीख़ ते लिखियो अथनि ऐं अॼु असां कोशिशि कंदासीं त जेतिरो बि असांजे नाले जो निचोड़ आहे उहो असां तव्हांजे ॾाढो पेश कयूं। अॼु असांजो महिमान जेको आहे सो असांजो प्यारो दोस्त, मोहतरम दोस्त, सिंध जो तमामु वॾो मां चवंदुसि त महा दानिश्वर साईं यूसुफ शाहीन साहिबु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। असांजे प्रोग्राम में भलीकार मूं तव्हांजा किताब मुंहिंजे नज़रुनि मां गुज़रिया आहिनि ऐं तव्हांजी इहा बि मुंहिंजे नज़र में रही आहे ॻाल्हि त तव्हां नोबेल इनाम जे लाइ 2-3 दफ़ा नॉमिनेट थिया आहियो, पर पोइ अञा ताईं ज़रे तां हेठि मथे थी थो वञे, पर दुआ आहे त अलाह कंदो हिकिड़े ॾींहुं उहो बि असांखे सिंध जे माण्हूअ खे एज़ाज़ मिलंदो। साईं, पाण शुरू था कयूं छो त तव्हां वटि त समुंड आहे इल्म जो, ॼाण जो, पर शुरू कयूं था त इंडस वैली या सिंधू माथरी खे कीअं तव्हां एक्सप्लेन कंदो? साईं, हाणे हीअं आहे त आउं दुनिया जी तारीख़ पढ़ंदो रहियो आहियां, छाकाणि त जेको कुझु हिकिड़े गवाह जेको आहे दुनिया में इंसान ज़ात सां छा थियो 5000 सालनि में, उनजो शायद जेका आहे उहा हिस्ट्री आहे। पोइ मां सॼी वर्ल्ड हिस्ट्री पढ़ण लाइ वॾी उमिरि खपे। पोइ मूं 4 प्रोफेसर रखिया पाण वटि, 2 प्रोफेसर हुआ, 2 लेक्चरर हुआ, उहे 18 साल मान रहिया। असां गॾिजी हिस्ट्री ते कमु कयो। पोइ मां सॼी वर्ल्ड हिस्ट्री पढ़ी, वर्ल्ड लैंग्वेजिस ते कमु कयो, वर्ल्ड रिलीजन्स ते, वर्ल्ड मैथोलॉजी ते अहिड़ी पढ़णु ॾुखी हुई जो साल ताईं त असांखे सम्झ में न अचे त हेतिरा ख़ुदा छो आहिनि। साईं, जेतिरे ॻाल्हि सिंध जो तालुक़ु आहे त सिंध जे तारीख़ लिखी न वई आहे या रुॻो लतूं लॻल आहिनि। पोइ मां 2 किताब लिखिया वेझड़ाई में, मतिलबु 2018 में 19 में, हींअर हाणे 2 किताब लिखिया अथमि। हिकिड़ो किताबु आहे दी स्टोरी ऑफ दी एंशिएंट इंडस पीपल, सिंधू माथर जा माण्हू ऐं उन्हनि जी कहाणी, ऐं ॿियो किताबु आहे मेजर डिस्कवरीज़ इन दी लैंड ऑफ विज़डम एंशिएंट इंडस वैली। हाणे उन में जेको आहे सो मां इहा कोशिशि कई त ॿुधाए सघां त सिंध छा आहे, सिंधू माथर छा आहे। सिंधू माथर जो मरकज़ी शहर मोहन जो दड़ो आहे, त जेका ॻाल्हि जेका बि हले थी उहा असांजे मोहन जे दड़े खां हले थी। हाणे मां इहे 2 किताब लिखण में हिकिड़ो एहतियात कयो त छाकाणि आऊं जे वेही ॿुधायां त सिंध अहिड़ी हुई या सिंधू माथर अहिड़ी हुई, उते माण्हू अहिड़ा हुआ, त मां सभु रेफर कया आहिनि उहे आर्कियोलॉजिस्ट ऐं स्कॉलर्स जिन सिंधू माथर ते कमु कयो आहे, मोहन जे दड़े ते कमु कयो आहे। मां कुझु उन्हनि जा पहिरीं थोरो नाला ॿुधाए वञा, छाकाणि इहो ज़रूरी आहे। असांजा माण्हू बिल्कुलु मञण लाइ तयारु न आहिनि त असीं सिंधी बि एॾी अज़ीम क़ौम हुआसीं। त मूं जिन खे रेफर कयो आहे 2 किताबनि में, त उन में पहिरियों शख़्स जेको आहे उहो जॉन मार्शल आहे, जंहिं इहो मोहन जो दड़ो ॻोल्हे लधो। उन खां पोइ जेको आहे एस्को पारपोला आहे, माइकल जेनसन आहे, केनियर आहे, ग्रेगरी पोसेल आहे, ईअं 8-10
जेके 11 ॼणा आहिनि जिन जेके यूनिवर्सिटियुनि जा प्रोफेसर्स आहिनि ऐं उन्हनि वाक़ई हिते अची मां उनजे दड़े ते उहा रिसर्च कई, किताब लिखिया ऐं त मां उन्हनि खे रेफर करे ही किताब लिखियो आहे। त ऐं सभ खां पहिरीं जेको जंहिं शख़्स मोहन जो दड़ो ॻोल्हे लधो या जंहिंजी खोटाई कई उहो जॉन मार्शल हो, जेको डायरेक्टर जनरल हो इंडिया जी। अंग्रेज़नि जो दौर जी ॻाल्हि आहे, 1919, 20, 21 इन जे विच में इहो मसइलो थियो आहे। त हुन खोटाई खां पोइ टिनि जुल्दनि में हेॾा वेॾा 3 किताब लिखिया, यानी 3 वॉल्यूम्स में। किताब हिकिड़ो आहे जंहिंजो नालो आहे मोहन जो दड़ो एंड दी इंडस सिविलाइज़ेशन, सिंधु मोहन जो दड़ो ऐं सिंधु माथर जेका आहे उन ते 3 वॉल्यूम्स में हुन किताब लिखियो। उन जो 3 वॉल्यूम्स ऐं पहिरीं जेको हिन शख़्स हिकिड़ा नतीजा कढिया, छाकाणि हिन हर शइ ते लिखियो आहे। उतां जेका बि उहा नंढड़ी नंढड़ी शइ मिली आहे उन्हनि सभिनी ते हुन लिखियो आहे। त ऐं पहिरीं उन्हनि जा जेके 3-4 कंक्लूजन फ़ैसिलाती जेके आहिनि से ख़्याल उहे ॿुधायो वञा। त हुन चयो त दुनिया में उन वक़्तु 5000 साल अॻु 2 तहज़ीबूं हुयूं, पोइ हीअ 3 तहज़ीब 1920, 19, 20, 21 में लधी त 3 तहज़ीबूं थियूं। त हुन जेको आहे हिकिड़ी तहज़ीब हुई सुमेर या मेसोपोटामिया या इराक, जेके हिकिड़ी तहज़ीब चइजे त हिन जा 3-4 नाला आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, ऐं ॿी जेका हुई इजिप्ट हुई, ऐं 3 सिंधु माथर थी। त हू चए थो त जेके बि मिस्र में या इराक में 5000 साल अॻु असांखे वॾा वॾा महलात मिलनि था बादशाहनि जा, वॾा वॾा इबादत घर मिलनि था ख़ुदानि जा, बेहिसाब ख़ुदा हुआ, घटि में घटि 12 ख़ुदा त हुआ ई। अहिड़ी इहो हाल जेको आहे मिस्र में हो। त उते बि जेको आहे एॾा पथरनि जा वॾा महल ठाहियूं, पर माण्हुनि जेके आहिनि, जॉन मार्शल लिखे थो त माण्हू कचिरे में रहे थो, कखनि में, झूपड़ियुनि में, उन में रहे थो। ख़ुदानि जा महल ऐं बादशाहनि जा महल अज़ीम आहिनि, मगर हिते इंडस वैली में सफ़ा उबती हालत आहे, सफ़ा उबती ॻाल्हि आहे। त हिते को बादशाह न आहे, कंहिं बादशाह जो महल न आहे, कंहिं ख़ुदानि जो महल न आहे। जेको कुझु आहे उहो सभु अवाम लाइ कयो थो वञे। हाणे इहो लफ़्ज़ जेको मां अवाम लफ़्ज़ इस्तेमालु करियां थो, इहो रोमन दौर खां बि आख़िर ताईं बि इस्तेमालु न थियो आहे, छाकाणि त सॼी दुनिया में रिहाय हुई, अवाम किथे बि कोन हो। इंडस वैली में अवाम हो, यानी ही माण्हू, ही अंग्रेज़ हो, स्कॉलर हो, ऐं इलाही तहज़ीबुनि ते हुन कमु कयो। त हुनजी तमामु राय एॾी ज़बरदस्त राय आहे, जंहिंमें यानी अवाम चए थो सभु ख़र्च जेको हो उहो माण्हू ते, अवाम ते पियो थियो। त इहा जेका सहूलियतूं से अवाम लाइ पे कयूं, सभु कुझु अवाम लाइ। माना त दुनिया में अवाम लफ़्ज़ या अवाम लाइ कमु करणु, जेके जमहूरियत जी इब्तिदा चइजे थी, इहा सभु असां वटां इंडस वैली मां थी, मोहन जे दड़े मां थी। उन खां पोइ हिकिड़ी ॿी हू शख़्स बि हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि करे थो। त हुन चयो त असां मोहन जो दड़ो खोटे लधो, त पर असीं 20 फुट हेठि वियासीं पाणीअ में, पोइ पाणी असांखे हेठि वधणु कोन ॾिनो। इन मोहन जे दड़े, ही जेको मौजूदा शहर आहे मोहन जे दड़े जो, उन जे हेठां 6 ॿिया शहर आहिनि। हाणे हू चए थो त भई असीं हिन मोहन जे दड़े जी उमिरि जेका आहे उहा 5000 साल ॿुधायूं था, पर भाई जॾहिं ही 6 शहर असीं अॼु न सुभाणे कॾहिं न कॾहिं खोटींदासूं त इहा उमिरि 5000 थोरी थींदी, कई हज़ार साल जेका सवा वधी वेंदी। पहिरियों शहर कॾहिं ठहियो मोहन जे दड़े जो, इहो 7हों शहर, मतिलबु ही मथियों शहर 7हों आहे, 6 शहर ठहिनि। उनजो पहिरियों शहर मुमकिन आहे त 28 स्टोन एज में 28,000 साल अॻु। हाणे जॾहिं इहा ॻाल्हि इहा हिकिड़ो, ऐं दुनिया जे कंहिं बि आर्कियोलॉजिस्ट, कंहिं बि स्कॉलर हुनजी इहा राय त रद्द न कई। मक़सदु आहे जंहिं मूं लिखियो आहे पंहिंजे किताब में त
सिंध गवर्नमेंट खे मूं अपील कई आहे मौजूदा गवर्नमेंट खे त इहो शहर तव्हीं हटाए ऐं जेको आहे 6 शहर खोटियो हुते मिस्र में जेको पैरामिड अबू सिंबल वॾो जबल आहे जंहिंजे अंदरि बुत आहिनि अंदरि कई शयूं आहिनि यूनेस्को वारा आया उहे उन्हनि $40,000 मिलियन ख़र्च कयो सॼी दुनिया मां जेके कटर लोडर ॿिया सभु आया उहे उन्हनि सॼो जेको आहे उहो अबू सिंबल खणी छाकाणि हू असवान डैम ठाहियूं उन में हू ॿुॾण जो ख़तरो थियो उहो उतां खणी उन सेफ हंध ते उहो रखियो आहे असांजो हीउ थी सघे थो ऐं साईं जेकर असीं इहो बिल्कुलु असांखे फौरी तौरु करणु घुरिजे यूनेस्को जे अंडर में आहे यूनेस्को खे चई इहो शहर हितां हटाइजे ऐं खोटाई कजे त सॼी इंसान ज़ात जी तारीख़ सभु कुझु फिरी वेंदो असांजी अज़मत जा उहे निशान मिलंदा जंहिंजो असीं अञा फ़िलहाल त असीं तसवुर बि नथा करे सघूं वठूं हिकिड़ो नंढड़ो वक़फ़ो वरी पंहिंजी ॻाल्हि ताईं जारी रखंदासीं नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढड़ी साही ऐं मिलूं था साही खां पोइ वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम जो तसलसल शुरू जी साईं तव्हां ॻाल्हि पई कई मोहन जे दड़े हेठां 6 शहर ॿिया आहिनि मोहन जो दड़ो आहे छा मोहन जे दड़े जी तहज़ीब सिंधु माथर जी तहज़ीब इहो माण्हू इहो शख़्स जॉन मार्शल चए थो दुनिया जी क़दीम तरीन तहज़ीब आहे यानी जेके ॾिसो ही 5000 साल अॻु जी ॻाल्हि पई हले ओॾी उन वक़्तु 2 तहज़ीबूं हुयूं यूरोप में मिले थी क्रीट जो यूनान जे हिकिड़ी कुंड में ॿेट आहे नंढड़ो उते कुझु मिले थी ईअं अमेरिका में जेको आहे सो मिले थी पर ही 3 वॾियूं तहज़ीबूं हुयूं ही दुनिया जो पहिरियों मॉडर्न सिटी ठाहियो वियो मोहन जो दड़ो जदीद तरीन शहर आउं चवंदो अॼु बि जदीद तरीन शहर आहे तव्हां उनजी डेफिनेशन पढ़ो हू चए थो त सॼे शहर जे हेठां 6 फुट वेकर डेग जी ड्रेनेज हुई जंहिंमें माण्हू हली सॼो शहर चेक करे सघे थो त किथे पाणी किथे गटर किथे बंदि नथो थिए दुनिया जी पहिरीं इन खे दुनिया जो पहिरियों सेवरेज सिस्टम चवनि था इन खां अॻु दुनिया में सेवरेज अॼु बि कोन्हे अॼु बि हिंदुस्तान पाकिस्तान में कोन्हे जेको हुननि में उनमें ऐं उन में फ्लश सिस्टम आहे बाथरूम में तव्हां यानी उन्हनि जी का हितां यानी उहे पाइप ठहिया आहिनि उन सां उन्हनि फ्लैश सिस्टम आंदो आहे जंहिंजी तस्दीक इहे सभु जेके मूं नाला पढ़िया मूं अधु पढ़िया नाला उहे सभु कनि था त भई फ्लैश सिस्टम हुननि में हो पोइ पाणी 700 खूह हुआ मोहन जे दड़े में यानी बीमार घर पिया आहिनि हिकु कमाल इहो आहे हू चवंदा त घणे भाङे सभु घर हिकु जहिड़ा आहिनि ग़रीबी अमीरी आहे कोन हाणे इहो तव्हां चओ था त मोहन जे दड़े जे निशाननि मां मालूम थो थिए त इहो आम माण्हू लहो अवाम लहो ऐं हिते बादशाह कोन आहे हा बादशाह त आहे बादशाह त तस्वुर ई असां पहिरीं ॾींहुं बादशाह जो तस्वुर रिजेक्ट कयो आहे त बादशाह दुनिया जो सभ खां ख़तरनाक सिस्टम आहे जेको असां रिजेक्ट कयो हीअ त हाणे 1776 खां पोइ अमेरिका खां पोइ जॾहिं अमेरिका ठहियो उन खां पोइ दुनिया मां बादशाह खुटी अञा खुटे थोरी अञा बि इलाही हंधा पर्सन त इहो जेको हुन पाणीअ जो निज़ाम ठाहिणु ॿियो ॾिसी हुननि जेको दुनिया जो पहिरियों कन्फेडरेट थी हाणे दुनिया में जेके बि तहज़ीबूं नंढियूं नंढियूं आयूं आहिनि उन्हनि कन्फेडरल सिस्टम ॾिनो आहे त भई असीं सभु भाउर आहियूं गॾु हलंदासूं असांजी जेका मालूमात आहे उहा तव्हां ॾांहुं शिफ्ट थींदी ट्रांसफर थींदी सॼो पंजाब पोइ अधु अफ़गानिस्तान वेंदे तुर्कमेनिस्तान ताईं हिन पासे गुजरात दिल्ली जूं सरहदूं ढोलवीरा इलाइक़ा ॿिया सभु ढोलवीरा में जेको पोर्ट आहे उहो सॼो जेको असांजो आहे मोहन जे दड़े में जेको ग्रेट बाथ आहे बिल्कुलु उनजी नकल आहे उहो उते ठहियलु आहे जिते शिपिंग थींदी हुई हाणे असां ॿेड़ियूं ठाहियूं पोइ असां पाणीअ जा जहाज ठाहिया
जेके डीप सी में उन समुंड में हली सघनि उन जे लाइ केतिरी टेक्नोलॉजी खपे, केतिरा माण्हू खपनि, केतिरी तइलीम खपे, इल्मु खपे। उन खां पोइ असां तौर ऐं माप जो निज़ाम दुनिया जो सभ खां एक्यूरेट निज़ाम जेको अॼु बि जेको चवनि था त जेको बिल्कुलु एक्यूरेट आहे, उन लाइ मैथमेटिक्स खपे। तॾहिं असीं इहो तौर ऐं माप जो निज़ाम ठाहे सघूं था। उहो किलो खां वठी सेर खां वठी औंस ताईं असां वटि हू आहे जेको असां, छाकाणि हिते ज़ेवर ठहंदा हुआ सिंध में जेके सॼी दुनिया में एक्सपोर्ट थींदा हुआ। ॿी जॻह असां सभ खां वॾी ॻाल्हि जेका कई उहा त कॉटन पैदा कईसीं, कपाह। उन ज़माने में साईं उन खां अॻे त असां जेको सभ खां पहिरीं असांजी जेका वॾी अचीवमेंट आहे त असां कणिक पोखी, जव पोखिया, ॿाजर पोखी, छांई पोखी, गिदरा पोखिया उन 5000 साल में, बल्कि उन खां शायदि अॻु 5000 साल जी त फिगर फाथल आहे न अञा जेको आहे असांजे इन शहर में, सतें शहर में फाथल आहे। त हाणे उन खां पोइ असां उन धागे मां कपाह मां धागे ठाहिण जी मशीन ठाही काठ सां, जंहिंखे अर्ट चइजे थो, इहो असां ठाहियोसीं। पोइ उन धागे मां कपिड़ो ठाहियोसीं। कपिड़ो हाई क्वालिटी कपिड़ो जेको सॼी दुनिया में एक्सपोर्ट थींदो। इहे जेके जहाज़ पाणी जा असांखे ज़रूरत पई जहाज़नि जी, त असीं पंहिंजो माल सॼी जेका इवन क्रीट में विया आहियूं, यूरोप में, यानी इराक सॼो, शाम, इहो मेसोपोटामिया में इराक शाम इहे सभु मिले रहिया इलाइक़ा, ऐं मिस्र जेको आहे उन्हनि में मिस्र जी जेका राणी आहे जेका निकिती आहे उनखे ज़ेवर असांजा पायल आहिनि। जेका असां वटि हिते इंडस वैली में ज़ेवर ठहिया हुआ उनखे, उनजा फोटोज़ आहिनि, मां ॾिना आहिनि उन में जेको आहे सो। मतिलबु ॻाल्हि जो इहो आहे त कॉटन में पोइ जेको वेंदो हो कपिड़ो, उन में जेको सभ खां मशहूरु कपिड़ो जेको हीउ लिखनि था आर्कियोलॉजिस्ट, उन जो नालो सिंधियण। हाणे माना त हिकिड़ी जॻह वॾी ॻाल्हि प्रूफ थी इहा थी त 5000 साल अॻु सिंधी बि हुआ, सिंधी ॿोली बि हुई, सिंध बि हुई। इहो बिल्कुलु सिंध उन मलमल आहे जंहिंमें चवंदा हुआसीं हज़रत ईसा खे जेको कफ़न ॾिनो वियो उहो उन सिंधण सां ॾिनो वियो जेको आहे सो। त इहा जेके असां जूं अचीवमेंट आहिनि। हाणे मैथमेटिक्स, शिप बिल्डिंग, ॿियूं हीउ जेको मोहनजोदड़ो आहे उहो सिविल इंजीनियरिंग जो, तव्हां पाण इंजीनियर आहियासीं, सिविल इंजीनियरिंग जो शाहकार आहे। 5000 साल अॻु बेमाड़ घर आहिनि ऐं घिटियूं माप तौर सां आहिनि, जंहिंजे लाइ अॼुकल्ह दूरबीन हणी खणी चेक बि आहे। हुननि हू हैरान आहिनि त हुन वक़्तु इहो किथे कीअं इहा सभु शइ प्रूव करे थी त सॼी इंडस वैली या सॼो मोहनजोदड़ो। हाणे मोहनजोदड़ो अकेलो न आहे, आमरी आहे, कोटडी जी आहे, इहे सभु लाइ इहे सभु हिकिड़ो बेल्ट आहे जेको अञा मुमकिन आहे ॿिया बि निकिरनि शहर जेके इन्हनि इहे सभु लिटरेट सोसाइटी हुयूं। छा कॉलेज हुआ, स्कूल हुआ, ट्रेनिंग सेंटर हुआ, जहाज़ पाणी जा कीअं ठाहींदासीं। तंहिंखां पोइ इहो माप तौर जो जेको आहे सिस्टम, उन लाइ त एॾी एक्यूरेसी खपे, एॾी नॉलेज खपे उहा शइ ठाहिण लाइ। माना सिंध दुनिया जो पहिरियों तइलीमी निज़ाम सिंध ॾिनो, मैथमेटिक्स पहिरीं सिंध ॾिनी, शिप बिल्डिंग असां ॾिनी जेका आहे उनजी जेका त जेका सिविल इंजीनियरिंग जेको आहे उनजो बुनियादु पकी सिर असां ठाही। हाणे पकी सिर दुनिया में 5000 साल त मोहनजोदड़ो थिया न, पकी सिर अॻे ठही आहे। असां अॻे भची ईजाद कई आहे ऐं पोइ उन सां पकी सिर सां, पर पकी सिर असां हूअ कोन ठाही जेको हींअर पकियूं सिरूं अथव। हू ताईं उहा सिर उहा प्रेस थियल सिर आहे जेका मिटी आहे उनजो उन्हनि फ्रेम ठाहियो आहे, उन में मिटी जेका प्रेस थी आहे
जेका 5000 साल खां पोइ नई जी नई रखी आहे। त इहा टेक्नोलॉजी या नॉलेज या साईं इल्म खां सवाइ पोइ हुननि ॿोली ठाही, स्क्रिप्ट ठाहियो, जेको अञा ताईं असां खां पढ़ियो नथो थिए। सॼी दुनिया कोशिशि कई आहे। पोइ असां मुहिरूं ठाहियूं, समझ त मुहिरुनि जो को हिसाबु आहे। हिकिड़े ढगे जो निशान ढगो आहे, पर हुनजा 20 क़िस्म आहिनि। को मरियल ढगो आहे, को ताक़तवर ढगो आहे, को हल्को आहे, को विच वारो आहे। भई इन ते जेके एस्कोपोलो ॿिया इहे जेके आहिनि आर्कियोलॉजिस्ट, इहे चवनि था मुमकिन आहे इहा करंसी हुजे, दुनिया जी पहिरीं करंसी, दुनिया जो पहिरियों बैंकिंग सिस्टम असां ठाहियो। इहो अञा ताईं तइ न थी सघियो आहे त इहे मोहर जो, छाकाणि त उन ते जेका ॿोली लिखियलु आहे उहा असां खां पढ़ी कोन थी थिए। पर मां चवंदो इहा स्क्रिप्ट आहे। हींअर बि सिंधी ॿोली जूं 8 स्क्रिप्ट आहिनि। हीअ 8 स्क्रिप्ट आहे जेका जंहिं ते असीं इहा हुनखे महिरबानी अर्नेस्ट ट्रम्प जेका उहा वञी जर्मनी में असांखे ठाहे ॾिनी। जेको बाक़ी त ॿिया ख़ुदा दाद ॿिया इहे सभु हिन वक़्त ताईं जेके आहिनि। इन ते हिकिड़ो सुवाल थो ठहे साईं, त कुझु वक़्तु ॻाल्हि हली त भई तव्हां सिंधी ॿोलीअ खे अंग्रेज़ी अल्फ़ाबेट में लिखो, पोइ उन ते कुझु हल्कनि में मुखालफ़ती कुझु कीअं थियो। त हाणे ॾिसो छा ज़रूरत आहे असांखे, जेतिरी अंग्रेज़ी जो वधाउ थियो आहे त असां अंग्रेज़ी में लिखणु शुरू कयूं सिंधी, जेको अरबी में पिया लिखूं हींअर। साईं हाणे हिकिड़ो ॾिसो, इहे अंग्रेज़ी दुनिया जूं 3-4 ॿोलियूं हाणे जूं ॿोलियूं आहिनि 300-350 साल जूं, हिननि जी उमिरि इहे आहे। अंग्रेज़ी, फ्रेंच, स्पेनिश, अरबी, तव्हांजी अरबी खणी थोरो आहे, सभु ग़रीब ॿोलियूं आहिनि। जीअं अरबीअ में तव्हां पाकिस्तान नथा लिखी सघो, परवेज़ इलाही बरवेज़ इलाही लिखंदो, पे आहे ई कान्हे। केतिरा 28 हुननि जा लफ़्ज़ आहिनि उन में ॿोली। त इहे हितां हाणे मज़हब जे करे उहा दुनिया जी वॾी ॿोली थी वई। या हीअ जेके अंग्रेज़ी आहिनि उन में थोरा अखर आहिनि, इहे इन में तव्हां खच्चर, मुङ, चङू किथां था लिखी सघो। इहो असां वटि हिकिड़ी हली हुई कंपेन त भई इनखे इहो कजे। दुनिया में असां बाय फोर्स इहे कुझु कयूं वयूं आहिनि त भई तव्हां हिननि जी अल्फ़ाबेट वठी। पर ॻाल्हि इहो उन सां मसइलो त हल कोन थिए, तव्हां शाह जी सॼी शाइरी गुम थी वेंदी। अच्छा ठीकु, हाणे अचूं साईं, बिल्कुलु सही तव्हांजी ॻाल्हि। हाणे अचूं, सिंध कंहिं ज़माने में ख़ुदि मुख़्तार, ख़ुशहाल, आज़ाद मुल्क हो। तव्हांजी थीसिस या तव्हांजी रिसर्च छा थी ॿुधाए? साईं ॾिसो, मां सिंधी तारीख़ सॼी पढ़ी आहे, पढ़ण जी कोशिशि कई आहे। अञा त किताब नथा मिलनि, वॾा हिसा तारीख़ जा गुम आहिनि। जेकर असीं पाली बि ॿोली, संस्कृत ॿोली, हिन ते कुझु एक्सपर्ट गॾु करियूं त असीं सिंधी तारीख़ जेका आहे असां सॼी लिखी सघंदा। पर उन जे बावजूदि जेका टिड़ियल पखड़ियल जेका डेटा मिले थी, उन में 4-5 दौर अहिड़ा आहिनि जंहिंमें सिंध जो गोल्डन पीरियड आहे, जंहिंजी तारीख़ सोनहरी अखरनि सां लिखणु घुरिजे। उहे मुंहिंजे हिसाब सां अहिड़ा 5-5.5 दौर आहिनि। हिकिड़ो दौर त आहे त जॾहिं असां इहा दुनिया जी पहिरीं तहज़ीब रखी, दुनिया खे पहिरियों तइलीम जो निज़ाम ॾिनोसीं, टेक्नोलॉजी ॾिनीसीं, साइंस, मैथमेटिक्स सभु असां बुनियादु रखिया जेको आहे। उन खां पोइ असां वटि वॾो गैप आहे। मिसाल आर्या आया त हुननि 16 बादशाहतूं ठाहियूं, जंहिंखे हू 16 जनपद दास चवनि था, 16 किंगडम्स ठाहियूं। सिंध उन वक़्तु बि ख़ुदि मुख़्तियार आहे, सिंध उन में न आहे 16। हाणे इहो हिकिड़ो वॾो तारीख़ जो हू आहे जंहिं ते मां कोशिशि करियां थो त कंहिं वक़्तु मां इन ते कमु कंदुसि। जेको उन खां पोइ वॾो गैप आहे, असांखे नथी हिस्ट्री मिले। पोइ असांखे राय ख़ानदान मिले थो, जेको आहे जेको कई सदियुनि ते मुहित आहे। उन जी सिंध जेका हुई उहा कश्मीर खां वठी गुजरात ताईं कश्मीर हुई, जंहिंमें अधु बलोचिस्तान हो, अधु खां वधीक पंजाब उन में हो, ऐं दुनिया जी ताक़तवर तरीन फ़ौज उन वटि हुई। हीअ जेको असीं सूफ़ी चई, असीं चवंदा असां हाणे त फ़ौज ई कोन्हे। हीअ सभु थोरो पढ़णु घुरिजे माण्हू। असां वटि जेको इहो कुझु लॾो इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदो आहे, उहो सूफ़ी लफ़्ज़ कोन था सम्झनि। त
त हुननि जेको राय ख़ानदान जे ॾींहं में इस्लामी दुनिया में हिकिड़ी वॾी कुवत पैदा थी 7वीं सदीअ में 632 त उहे हिकिड़ा बुखिया पेट उघाड़ा जिन खे मानी कोन हुई पथर पेट ते ॿधल हो उहे कुझु चाकू खंजर कुझु भॻल तलवारूं खणी रोम खे शिकस्त ॾिनो राय ख़ानदान जी न अरब जेके आहिनि उहे जिन जी हिस्ट्री उहा हिस्ट्री त इहा अथनि न साईं पहिरीं जेका हिस्ट्री आहे उहा इहा ई आहे त न खाइण लाइ हो न पेट ते पथर हो जिस्म उघाड़ो हो मथियूं ॿिसो ऐं न तलवारूं हुयूं उन में हुननि 5 लख फ़ौज रोमन्स जी उनखे जेके ज़रियल पियल हुई उनखे शिकस्त ॾिनी एॾी ताक़तवर उहा फ़ौज निकिती यानी हिकिड़ी वेव हलंदी हुन हिस्ट्रीअ में उन में वेव में इहे माण्हू निकिता पोइ उन्हनि सासानी दौर खे शिकस्त ॾिनी जंहिं वटि 22 मुल्क जंहिंजे सेंट्रल एशिया खां वठी मिडल ईस्ट ताईं हुननि 22 मुल्क हुआ उन्हनि खे शिकस्त ॾिनी पर सिंध खे शिकस्त न ॾेई सघिया सिंध ते कब्ज़ो करण लाइ राय ख़ानदान ताईं 15 हमला राय ख़ानदान हुननि जा फेल कया जेको असांजो देबल बंदर आहे इहो अरबन जे क़ैदियुनि सां भरियो पवंदो हो कई जेके हुन जा जनरल हिते मारिजी विया ॿियो थियो त इहो हिकिड़ो असांजो यानी हुन वक़्तु सिंध एम्पायर हुई वॾी सल्तनत ख़ाली एम्पायर वॾी सल्तनत त हिकिड़ी ताक़तवर सल्तनत कश्मीर खां वठी सॼी कश्मीर खां वठी सॼो तव्हांजो मौजूदा पाकिस्तान गुजरात ताईं ऐं अधु बलूचिस्तान इहो जेको आहे इहे सभु जेके मुस्लमान आख़िरी ॾींहंनि में इहो बलूचिस्तान जा इहे ॿी इलाइक़ा इहे कुझु इहे फतेह करे सघिया उहे बि असां वापसि इन्हनि छॾाए वरिता नंढड़ो वक़फ़ो वठूं पोइ नाज़रीन वठूं था हिकिड़ो वक़फ़ो मिलूं था वक़फ़े खां पोइ वेलकम बैक नाज़रीन साईं तव्हां ॻाल्हि पे कई साईं त राय ख़ानदान जेको आहे मां ॻाल्हायो पिए त ही सल्तनत हुई असीं रूलिंग क्लास हुआसीं ऐं जंहिंजूं सरहदूं कश्मीर खां वेंदे गुजरात ताईं ऐं तमामु वॾी ऐं ॿी जंहिं दुनिया जी हिकिड़ी ताक़तवर फ़ौज तयारु कई जेको इहो वक़्त जी ज़रूरत हुई जंहिंमें जेके अरबन हमला कया हुननि जा 15 हमला जेके आहिनि उहे राय ख़ानदान जे ॾींहं में नाकाम कया विया उन खां पोइ हुनजे आख़िरी बादशाह जी ज़ाल सां हिकिड़ो हुन मुलाज़िम हो महल में चच नौजवान छोकिरो पोइ उहो को ठही वियो ऐं पोइ हुन बादशाह खे ज़हर ॾेई ऐं चच ख़ानदान शुरू थियो अथई हिन चच वरी जेको आहे हिंदू हो उन वरी हुन सां शादी कई ऐं त उन पोइ इहो जेको राजा ॾाहिर आहे हालांकि हाणे उन वक़्तु सॼी सिंध जेका हुई बुद्धिस्ट हुई जेका इहा वॾी ख़तरनाक जेका चेंज आई त सॼी सिंध बुद्धिस्ट हुई बुद्ध धर्म में हूंदी हुई हिते समय स्टूप आहिनि मुंहिंजो ख़्याल अञा बि आहिनि अञा बि जेकर ॻोल्हिया वञनि त उहे आहिनि जेके मोहन दड़ में बीठो आहे इहो स्टोप आहे त फ़ौज बुद्धिस्ट हुई माण्हू बुद्धिस्ट हुआ बादशाह हिंदू थी वियो जेको उन जेका आहे सा ख़तरनाक फ़ौज में जेका आहे उहा बेहिसी खणी चइजे या जेको बि चइजे पर उनजे बावजूदि जॾहिं ही जेको अरिड़हं हमलो कयो मोहम्मद बिन कासिम जी 16 सालनि जो छोकिरो ऐं उन वक़्तु हाणे 15 हमला जेको मुल्क नाकाम करे ज़ाहिर आहे हुनजी इकानमी हुनजा माण्हू क़तल थिया हूंदा ज़राअत तबाह थी वई हूंदी त हुननि वटि अरबन वटि त हर तरफ़ खां पैसा पिया हुन वक़्तु हुननि जो फुतुहात जो सिलसिलो हलियो पिए पर हिते जी जेका सिंध जी जेका इकानमी उहा इलाही डिस्टर्ब थी पोइ उन में पर उन जे बावजूदि राजा ॾाहिर पाण विड़ियो ऐं पाण हुनजा पुट विड़िया
पोइ बहरहाल उहा हुननि शिकस्त खाधी उन में तक़रीबन तव्हां अंदाज़ो लॻायो त को 50,000 44,000 फ़ौज जेका उहा विढ़ंदे विढ़ंदे मारिजी वई ऐं बाक़ी 6,000 जेके बचिया हुआ उन जे लाइ बि ख़तु आयो इराक जे गवर्नर त जेके तव्हां विढ़िया उन्हनि खे मारे छॾियो पोइ उन्हनि खे बिहारे क़तल करे छॾियूं त उहा असांजी जेका आहे पर इहो असां वॾो हिकिड़ो नुक़सानु थियो असीं 600 साल जेके आहिनि असीं कॉलोनी थी वियासीं अर्बन जा जेके आहिनि 300 साल डायरेक्ट हुआसीं 300 साल सुमरनि जे थ्रू हुआसीं चवण उहो भतो ॾेई वेठा हुआ उन खां सवाइ जेको आहे नथो थिए उन खां पोइ असां वरी हिकिड़ो टियों दौरु अचे थो समा ख़ानदान जेको आहे सो सुमरनि खां पोइ समा ख़ानदान अचे थो ऐं उन्हनि में जेके आहिनि जेके मोहम्मद तुगलक वारा हिंदुस्तान जो हिकिड़ा 25-30 तुगी कबीलो हिकिड़ो हो या 50 माण्हू जन उहे हिते सिंध में पनाह वठणु आया जाम बांभीणो हो सिंध जो हाकिम समा जेको सो उन्हनि खे पनाह ॾिनी त उन ते हुन मोहम्मद तुगलक पंहिंजो सफ़ीर मोकिलियो त इहे माण्हू असांखे वापसि करियो न त असीं तव्हां ते हमिलो कंदासीं ऐं पोइ हुननि जेको आहे सो सिंध ते हमिलो कयो पोइ मोहम्मद तुगलक 1.5 लख फ़ौज वठी आयो ऐं 500 हाथी वठी आयो पोइ ॿेड़ियूं पोइ खाधा पोइ दुकान सॼो हिकिड़ो वॾो इहो ठटे वेझो अची जेको आहे सो इहो हुन सॼो शहर जी आबाद कयो त ॿिए ॾींहुं सुबुह जो जंग थियणी पर उन में मोहम्मद तुगलक जेको आहे राति जो पोइ हार्ट अटैक थियसि या मच्छी खाधई को मच्छर खाधई बहरहाल इलाही वर्जन आहिनि इन जे ॻाल्हि लाइ पर बहरहाल उहो मरी वियो पोइ त उनजो हितां लाश जेको आहे खणी वञणु मसइलो पोइ बहरहाल ॾाढी ॾुखाई सां जेको आहे सो लाश खणी वञी सेवण में कलंदर शहबाज़ जे मज़ार जे वेझो उते अमानत तौरु दफ़न कयूं ऐं उते हुनजो भाणे जो जेको आहे मोहम्मद तुगलक जो जाम फिरोज़ तुगलक उहो बादशाह थियो तख़्त ते वेठो सेवण में ऐं उते इहो अनाउंस कई त असीं कलंदर जी मज़ार ठाहींदासीं जेका पहिरीं मज़ार ठही उहा उन्हनि ई ठाही तुगलक अरगून हो न साईं अरगून ही त टर्किश नस्ल जा माण्हू हुआ तुर्की जेको ग़ुलाम ख़ानदान हो हीउ उन्हनि जो तसलसल हो जेके कुतुबुद्दीन ऐबक जेको ग़ुलाम हो शहाबुद्दीन गौरी उन्हनि जो सिलसिलो उन में ही टियों चौथों हो मतिलबु फौजी कमांडर हुनजो पीउ ग़ुलाम हो त मोहम्मद तुगलक जो पीउ जेको आहे उहो बि ग़ुलाम हो त पोइ ही उते हो पोइ इहो फिरोज़ तुगलक 10 साल तयारी करे वापसि सिंध ते हमिलो करणु आयो असां तारीख़ पढ़ूं कोन था इहो वाक़ियो सिंध में असांजी सिंधी तारीख़ में शायदि ॿिनि टिनि सिटुनि में मिले थो साईं असां 90,000 फ़ौजी क़तल करे छॾिया तुगलकनि जा फिरोज़ तुगलक जो यानी हू हुनखे भॼण जो रस्तो कोन मिलियो पोइ वठी ऋण पटना भॻो 20,000 ख़ाली बचिया 1.5 लख मां हाथी पैसो ॿियो सभु हिते रहिजी वियो हितां हू आहे पहिरीं घोड़नि ते वियो पोइ घोड़ा बि मरी विया रस्ते में पाणी वञे बुख में ऐं पोइ को 6 महीननि खां पोइ दिल्ली पुॻो आहे जेको तेसि ताईं उते वञी कंहिं ॿार खे ॿाहिरि छॾियऊं बादशाह करे त इहो इहा हीउ जेको असां ते आहे त सिंध ॾिसो उन वक़्तु हाणे तव्हां समन वारे दौर ते आया आहियो न समा ते उन में तव्हां ॾिसो त यानी असां तक़रीबन 1350-15 हा इहो आहे मक़सदु आहे त असीं वॾी ख़तरनाक क़ौम आहियूं सिंधी माण्हू खे जॾहिं बि सिंधी क़ौम खे वरी वझ मिलियो त हुन हिंदुस्तान जे शहनशाह खे शिकस्त ॾिनी शिकस्त अहिड़ी जो पोइ हुन वञी कसम खाधा त वरी सिंध ते मां हमिलो न कंदुसि जेको आहे इहो बाक़ाइदे जेके तारीख़दान आहिनि इब्न बतूता आहे ज़ियाउद्दीन बरनी आहे जेके उन दौर जा उन जे दौर जा वेठल हुआ उन्हनि इहे तारीख़ूं लिखियूं आहिनि असीं पढ़ी कोन था असीं पढ़ूं त हिन ते वॾो हिकिड़ो सुवालु उथे थो न कि भला हिकिड़ो सुवालु इहो थो थिए त इहो त उहा सिंध हुई न जंहिंमें
मुस्लमान हुआ हिंदू हुआ सभिनी मज़हब जा माण्हू रहंदा ईअं न तंहिंजे करे उहा सिंध अॼु जी सिंध खां डिफरेंट आहे मां हिन अॼु जी सिंध पोइ ईंदुसि पर उहा सिंध उहा ई जंहिंमें रुॻो सिंधी हुआ सिंधी माना मज़हब खां परे थी करे रुॻो सिंधी हुआ न साईं न सिंधी हिंदू सिंधी असीं गॾु रहिया आहियूं उहे सिंधी आहे न असांजे मां तव्हांखे असांजे मिटीअ में असांजे हॾियुनि में हिकिड़ी शइ वेठल आहे तसवुफ़ असीं दुनिया जी पहिरीं क़ौम आहियूं 5000 साल अॻु यानी असां हज़रत इब्राहिम खां अॻु चयो त ख़ुदा वाहिद ला शरीक आहे पर हू असां खां इबादत नथो घुरे हुन चयो त मूंखे इंसान जी इबादत जी ज़रूरत न आहे हाणे हीअ जेके बि दुनिया जा आर्कियोलॉजिस्ट आहिनि उहे सभु परेशान आहिनि त असां सॼी नसवेली खोटे ॾिठी आहे हिकिड़ो इबादत घर नथो मिले साईं हाणे अॼु मुंहिंजे ख़्याल में प्रोग्राम खे हिते पूरो कयूं साईं नाज़रीन अॼु जो प्रोग्राम हिते मुकमिल थियो ऐं इंशा अल्लाह ताला मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में